अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 10 मई ऐं मंडे सूमर जो ॾींहुं आहे। 10:30 थिया आहिनि। हाणे मासी वई कमु करे ऐं मां तव्हांखे सीन थी ॾेखारियां। हवा तव्हां फील करे सघंदव। एॾी त हिते ख़ुशगवार सूरत हाल आहे हिन महिल जिते मां पंहिंजे अंगण में बीठी आहियां। मां हिते बीठी हुयमि त एॾी प्यारी हवा थी लॻे। ॿूटनि खे पाणी जी बिल्कुलु ज़रूरत न आहे, छो त मां कल्ह हिननि सां इलाही सुठो ट्रीटमेंट कयो आहे, त अञा ताईं इहे सभु फ्रेश आहिनि। ऐं हिते हीअ कुंडी जेका हेठि किरियल हुई हिनखे मां ईअं रसियूं ॿधियूं ऐं हितां वधियल मनी प्लांट जी वल मां हिन में विझी छॾी आहे। मथां पथर रखियो त मां आस्ते आस्ते कॾहिं न कॾहिं इहा हिन में लॻी वेंदी। बाक़ी हिननि ॿिनि कुंडियुनि में कुझु कोन पोखियो। हिन में हीअ नाज़बूई जी हिकिड़ी लॻल आहे शाख। हिन में हुया थोरा पन बि, पर मां पटे छॾियामांसि त जीअं थोरी नई थी करे फ्रेश हिन जी ग्रोथ थिए। बाक़ी सभु हिते फस्ट क्लास लॻा पिया आहिनि ऐं इन्हनि सां गॾु मां बि अल्हम्दुलिल्लाह। हीअ ॾिसो मुंहिंजो केॾो वॾो थी वियो आहे। हीअ कटिंग मां जेको पहिरियों वधियो हो ऐं इहे जेके ॿिया वधिया आहिनि ऐं हिनखे मां थोरो ॿाहिरि कढी रखियो आहे हिन खां शेल्फ खां, त जीअं हिनखे आज़ादी हुजे, जाइ हुजे वधण जी। सो फस्ट क्लास। हे बि माशाल्लाह हाणे ग्रो था कनि। हैप्पी प्लांट्स ऐं हैप्पी मां। सो हाणे अंदरि हलंदासीं। बाक़ी हिननि ते जेका डस्ट पियल आहे मुंहिंजी तौबा ॾाढा मेरा आहिनि। हिननि खे त वरी बि मां विच में वॉश कयो त थोरा चङी शिकिल जा आहिनि। हिननि जी हालत बिल्कुलु बुरी आहे त मां छॾे ई ॾिनो आहे। त बसि अॻोपो ईद खां हिकु ॾींहुं अॻु में हिननि जी सभिनीनि जी सफ़ाई धुलाई वॉशिंग जेको बि सेटिंग थींदी। ऐं हे त फ्रेश हुयो, हुन ॾींहुं मां हिन जी वीडियो ठाही त हे ताज़ा ताज़ा धोतल हुया सभु। बाक़ी कंहिं शइ खे मां वॉश न कयो आहे। मिटी ॾाढी आहे, रोज़ रोज़ जी हिमत मूं में न आहे। ऐं फाइनली मां चयमि जॾहिं वॾो ॾींहुं अचण वारो उहो ई हर शइ साफ़ु कबी त हे बि कंदमि। ऐं ॿी ॻाल्हि त हे अहिड़ो कमु आहे जेको एन टाइम ते करण जो आहे। हे महीनो अॻु में करे रखण वारो कमु ई कोन्हे। सो माशाल्लाह हलूं था हाणे अंदरि। सो अंदरि अची वियमि ऐं हे दरवाज़ो बंदि करे छॾींदमि। अञा मूंखे हे दरवाज़ो बि साफ़ु करिणो आहे, छो त हवा ॾाढी आहे ऐं मिटी आहे हवा में। हिते थांव धोई वई आहे ऐं हिते खीरु पियो आहे। थोरी देरि पहिरियों खीर वारो तक़रीबन 10:15 बजे ॾेई वियो। हाणे 10:30 थिया आहिनि। त मां वेट पई कयां त अॻे पोइ इहो चुल्हो साफ़ु करे वञे त पोइ मां खीर खे कढण लाइ रखां। सो हाणे खीरु काढ़ींदमि। हिते 4:30 थिया आहिनि ऐं मां अची वई आहियां मथे। हिते कुझु कमु करिणो आहे अॼु, थोरो थोरो करे ज़ाहिर आहे रोज़ु थींदो ऐं हिकदमि त सभु कुझु मां हिकिड़े ॾींहं में न करे सघंदमि। अॼु मां कंदमि हिन शेल्फ जी सफ़ाई, जेको असांजो अवॉर्ड्स वारो शेल्फ आहे। ॾाढो मेरो थी वियो आहे। सो हितां स्टार्ट कंदमि ऐं उनखां पोइ हितां हे कवर वग़ैरह हिननि जा लाहे छॾींदमि। सुभाणे हिननि ते ॿिया विझणा आहिनि ऐं मथां स्टोर मां छत तां हिननि जा कवर बि लाहे ईंदमि। हीअ सभु साफ़ु थी विया। इलाही दफ़ा हिननि मां इलाही जी ग्लू बि खुली वेंदी आहे त मां वराए वराए हणंदी आहियां। जीअं हाणे हिन महिल हिन जी निकिरी वई आहे, पर सेट कंदीमांसि पोइ कंहिं महिल। ऐं हिते ही शोकेस बि साफ़ु थी वियो। हाणे हिननि खे वापसि मूंखे हिननि में अरेंज करिणो आहे। हितां सुगन जी टेबल तां बि चादर लाहे छॾी आहे या धोईंदमि त पोइ वरी वापसि हिन ते विझी छॾींदमि। हीअ आहे चादर ऐं उनखां अलावा हीअ हितां संदल जो बि, संदल जी चादर ऐं कुशन कवर सभु लाहे छॾिया आहिनि। हाणे मथां ॿिया खणी ईंदमि ऐं हिननि जे मथां लॻाईंदमि मां सुभाणे इंशाल्लाह। ऐं हीअ मुंहिंजो साफ़ु सुथिरो अवॉर्ड्स जो शेल्फ रेडी आहे। ऐं हिते बि जेको आहे हीअ टेबल फोल्ड करे हिन ॾाकण जे विच में विझी छॾी अथमि। स्पेस हुयो त आराम सां हिन में पइजी वई। ज़रूरत जे महिल असां हिनखे कढी था सघूं। सो हाणे वेंदमि मथे त वरी इन्हनि सभिनीनि जा जेके आहिनि हिन गोल टेबल जो कवर बि खणी अचां ऐं हिन जो संदल जो ऐं चाढ़ींदमि सभिनी ते सुभाणे इंशाल्लाह। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हीअ आहे मुंहिंजी छत जेका तव्हां इलाही दफ़ा ॾिठी हूंदी। पाणी सुकी वियो आहे, पाणी विझंदमि। अञा अन्न इलाही पियो आहे। पाणी जेको आहे ॿिलियूं पी थी वञनि, पखी वीचारा अचनि ई कोन था अन्न खाइण। हीअ आहे मुंहिंजो स्टोर। सो हितां कढंदमि कवर्स बि ऐं पाणी भरियमि साफ़ु सुथिरो ऐं अन्न जो जेको पाटड़ो आहे उहो होॾे परे रखियो अथमि त अगरि जेके अन्न खाइनि ऐं ॿिलियूं पाणी पीअण अचनि त ॿई हिक ॿिए खां परे हुजनि। सो अन्न ईअं जो ईअं पियो आहे ऐं लॻे ईअं ई थो त हे ॿिलियुनि जे भउ खां नथियूं अचनि झिरकियूं। ऐं हीअ आहिनि मुंहिंजे हथ में कवर कुशन जा ऐं संदल जो ऐं चादर वग़ैरह। सो हाणे हेठि था हलूं। हिते इहा गोल टेबल ऐं ॿई कुर्सियूं पयूं हूंदियूं। कुर्सियूं सुगन जे कमरे में वयूं, टेबल हेठि वई लाउंज में फ्रिज जी जाइ ते
हाणे स्पेस आहे हुते मथे जाइ ख़ाली थी पई आहे। सो ठीकु आहे। हे आहे मुंहिंजी राउंड टेबल जो कवर ऐं हुनजे मथां विझण जो कवर आहे। ऐं उनखां अलावा हीअ संदल जी चादर आहे। हीअ पहिरियों जा ठहियल कुशन्स आहिनि। नओं हिननि जे लाइ मां कुझु बि न ठाहियो आहे। इनशाला वरी छो त शयूं आहिनि, अगरि मां रोज़ु रोज़ु इहे नवां नवां सेट पई ठाहियां त पोइ यूज़ न थींदा एॾा। तंहिंजे करे मां चाहींदी आहियां त बसि कुझु न कुझु कमु हलंदो रहे। सो हीअ खणी हलंदमि हेठि हाणे मेरा कपिड़ा ऐं कुझु पुराणी हुई अख़बारूं। 6:15 थिया आहिनि तक़रीबन। क़ुरान शरीफ़ पढ़ी वरितो ऐं नमाज़ पढ़ी वरिती 3 पहिरे जी। ऐं कल्ह सुनीता नोटिस कयो हो त हीअ कुशन मुंहिंजे पियो आहे हंध ते, त पुछे पई मूंखां त हीअ मुंहिंजो पंहिंजो भरियल आहे, मुंहिंजी एम्ब्रॉयडरी आहे, मुंहिंजी सिलाई आहे। ऐं बसि हाणे छा ॿुधायांव, हीअ तक़रीबन 25-30 साल पुराणो आहे। ऐं छो त हीअ धाॻो एंकर जो यूज़ थियल आहे ऐं कपिड़ो बि जेको आहे उहो वॉश एंड वेयर आहे, त उहो ख़राबु न थियो आहे, फाटो न आहे, बसि थोरो डल थी वियो आहे। ऐं उनखां अलावा हीअ जेको आहे शेडो वर्क आहे, पोएं पासे भरियल आहे ऐं मथे पासे हुनजो शेड थो नज़र अचे। त बसि मूंखे संभाले रखियो अथमि, कॾहिं कॾहिं कढंदी आहियां, ख़ुशि थींदी आहियां हिनखे ॾिसी ॾिसी। सो बहरहाल इहे सॼी उमिरि इहे कम मुंहिंजा थींदा रहिया आहिनि। कंहिं ॾींहुं कोशिशि कंदमि तव्हां सां पंहिंजी एम्ब्रॉयडरी बि शेयर कयां। किचन टाइम थी वियो आहे। हिते सुराणे जीरो साफ़ु करे रखियो आहे, गिदामड़ी जी बेल आहे ऐं ॿियो छा छा आहे, ऐं हीअ साई दाल भिॼाई अथई जेका मुंहिंजी मोस्ट फेवरेट आहे। इहा पचाईंदमि हाणे ऐं उन सां गॾु इहे चांवर पचंदा। सो हाणे थींदी आहे राति जी मानी जी तयारी। पोइ वरी तव्हां सां थोरी कचहरी बि करणी आहे। दाल खे रखी आयमि हल्की बाहि ते ऐं थोरो कचहरी करे वठूं त उनखां पोइ वञी मां खाधो कंप्लीट कंदमि, त चांवर जल्दी पची वेंदा। दाल खे थोरो टाइम लॻंदो आहे। आहे त कचहरी टाइम, पर कुझु ख़ासि आहे कोन मां वटि करण जे लाइ। ऐं काफ़ी सारियूं शयूं जेके मुंहिंजो घर में ठहियल आहिनि, कवर आहिनि, कुशन आहिनि, जीअं तव्हांखे एम्ब्रॉयडरी वारो कुशन ॾेखारियमि, इहे इलाही पहिरियों पहिरियों जूं ठहियल आहिनि। छो त अॼुकल्ह मां एॾी महिनत करे कोन थी सघां, भर्त त ख़ासि तौर ते सफ़ा मुश्किल आहे, अञा सिलाई वरी बि थी वञे। सो बहरहाल मां ॾाढो संभाले शयूं इस्तेमालु कंदी आहियां। ॿियो त अक्सर ठाहींदी रहंदी आहियां न, इन करे मुंहिंजियूं शयूं घटि ई पुराणियूं थींदियूं आहिनि। छो त तादाद में इलाही हूंदियूं आहिनि, घणियूं हूंदियूं आहिनि त ज़ाहिर देरि देरि सां उन्हनि जो वारो ईंदो आहे ऐं घटि घटि यूज़ थींदियूं आहिनि, तंहिंजे करे उहो थोरो हलंदियूं आहिनि घणो। ऐं ॿियो त मां पाण ठाहींदी आहियां त मूंखे मसइलो बि न हूंदो आहे, किथे ॾियणा हुजनि, पैसा वैसा भरणा हुजनि त पोइ थोरो हथु रोकियां। पर जॾहिं सॼी उमिरि पाण ई कयो आहे त मूंखे त मसइलो न आहे। जॾहिं कपिड़े जो पीस नज़र ईंदो, आइडिया अची वेंदो, फ़ौरन उहा शइ जेका आहे ठही वेंदी। त हमेशह मुंहिंजो इहो ई सिलसिलो रहियो आहे। ऐं अॼु बि जेको राउंड टेबल लाइ कवर कढियो अथमि, इहो इलाही कोई 8 साल पुराणो हूंदो। ऐं उनखां पोइ हीअ टेबल जीअं हिते आई आहे त यूज़ ई न पई थिए, मथे पई किथे स्पेस न हुई। ऐं पहिरियों त असां हैदराबाद में घर में बंदि करे छॾे आयासीं, कराची खणी बि न आयासीं, पोइ घरु सेल कयो त खणी आयासीं। पोइ ईअं इन जा कवर जेके आहिनि 2 आहिनि ॿिया बि, उहे ईअं ई पिया आहिनि, त घटि घटि इस्तेमालु थियल आहिनि। त इहे शयूं मुंहिंजूं महफ़ूज़ पयूं हूंदियूं आहिनि, मां ज़ाया न कंदी आहियां कॾहिं बि। बाक़ी इहो हूंदो आहे चादरूं वादरूं चेंज कंदा आहियूं, कुशन कवर सिबंदी आहियां नवां, त जेके घणा यूज़ थियल हूंदा आहिनि त उहो ॾेई बि छॾींदी आहियां, त भली ॿियो को वञी यूज़ करे। सॼी उमिरि त हिकिड़ी शइ खे नथो चिंबड़ी सघिजे, पर के क्लासिक हूंदियूं आहिनि जेके छॾण ते दिलि न चाहींदी आहे। जीअं इहो कुशन मुंहिंजो, इहे पेयर हुयो हिकिड़ो हिन जो ख़राबु थी वियो बारिश में, ॾाढो हुनखे सेंवर लॻी वियो। हाणे ई कुझु ॾींहं पहिरियों जी ॻाल्हि आहे, त माना हिन ई घर में, त उहो मां पोइ उछलाइणो पियो मूंखे, कंहिं बि सूरत सां साफ़ु न पियो थिए। ब्लीच में विझां पई त हुन कलर्ड एम्ब्रॉयडरी त ख़राबु थी वञा। मूं चयो छॾे सरशे फना आहे त कहिड़ी शइ जे पोयां केतिरो चिंबड़ंदासीं। सो बसि इहे हाल अहिवाल आहिनि। सुठो लॻंदो आहे मूंखे पंहिंजे घर में कमु कंदे, हेठि मथे या लह चढ़ कंदे, नंढियूं नंढियूं शयुनि जी केयर कंदे। अॼु मां ट्रॉफ़ीज़ इहे साफ़ु कयमि, एवॉर्ड्स ॿारनि जा, ॾाढी ख़ुशि थियमि। इन मां घणा जेके आहिनि स्कूल लाइफ जा आहिनि, कुझु जेके यूनिवर्सिटी जा बि आहिनि, हिकिड़ो ॿ जेको आहे उहो हुनजे करियर लाइफ जो बि आहे। त बहरहाल ॾाढो सुठो लॻंदो आहे, मूंखे लॻंदो आहे इहे सभु मां खटिया आहिनि, इहे सभु मां कमाया आहिनि। छो त इहा मुंहिंजी पोख पोखियल आहे, जेका पोइ भले ॿारनि खे न बि खपनि त मूंखे इहे खपंदा आहिनि हर हाल में। सो मां ॾाढो इंजॉय कंदी आहियां पंहिंजे घर खे। ऐं ज़िंदगीअ में मुंहिंजी जेका बहितरीनु तफ़रीह आहे, घणे खां घणो मां ख़ुशि रहां त केॾी महिल थी ख़ुशि रहां, उहो मां पंहिंजे घर में वेही ख़ुशि थींदी आहियां। ॾाढो मूंखे अजीब हिकिड़ो मज़ो ईंदो आहे, शयूं ठाहियां, सफ़ाइयूं कयां, सजायां, कुंडूं साफ़ु कयां। हाणे 2-3 ॾींहंनि खां कुंडूं साफ़ु करण जो कमु हली रहियो आहे, छो त ईद थी अचे ख़ैर सां, त भलारो ॾींहुं आहे, असांजो वॾो ॾींहुं आहे, त उन ते असांजो घरु हर पासे खां साफ़ु ऐं सुहिणो लॻणु खपे, इहो ज़रूरी आहे। त
तो जेको बसि आहे उहो कजे थो पियो। सो बसि इहो सिलसिलो जारी आहे। ऐं प्लस जेको आहे इहो बि त ॼाण रमज़ान गुज़री वियो, कोशिशि कयां थी जेतिरो घणे खां घणो क़ुर शरीफ़ पढ़ी सघां, त जेतिरो थी सघे हिकु हिकु मिंट मां उहे रहमतूं बरकतूं ऐं उहे इनाम अलाह जा उहे असांखे हासिलु करणु घुरिजनि, वक़्तु ज़ाया न करणु घुरिजे। असां कोशिशि कई आहे पूरी त टीवीअ खे ऐं ॿियनि एक्टिविटीज़ खे घटि में घटि टाइम ॾियूं, त घणे खां घणो जेको असांजो टाइम आहे उहो बसि अलाह जे ज़िक्र में गुज़रे त बहितर आहे। इहे जुमिला बि सिर्फ़ु इन लाइ थी चवां त मतां को ॿियो बि न ते अमल करणु शुरू करे इहा ॻाल्हि ॿुधी करे कॾहिं कॾहिं थींदो आहे न, कन ते का ॻाल्हि लॻंदी आहे त उहा दिलि ते लॻी वेंदी आहे, थी सघे थो कंहिंजे दिलि ते लॻी वञे। सो हे 2 ॾींहं बाक़ी बचिया आहिनि, तक़रीबन 3 ॾींहं जी पक न आहे, 3हों रोज़ो थींदो या न थींदो अलाह खे ख़बर, त ॾाढो क़ीमती टाइम आहे। सो मुंहिंजूं ॾाढियूं सारियूं दुआऊं आहिनि, तव्हां सभिनीनि जी मां शुक्रगुज़ार आहियां जेके मूंखे ॾिसो था ॿुधो था, मुंहिंजा रोज़ानो घर वेठे जा व्लॉग्स पसंदि कयो था, जॾहिं त हिन मौसम में हिननि दुनिया जे हालात में असां ॿाहिरि बि नथा वञी सघूं, जो मां इतमामु कयां त भई अॼु मां फलाणी जाइ जी वञी फलाणे स्पॉट जी वञी थोरो विज़िट करे अचां, विडियो ठाहे अचां, इहो पॉसिबल ई न आहे, जेको कुझु आहे घर जे अंदरि आहे। सो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं, तेसिताईं अल्लाह वाहे।